मुंहिंजी मिशन इहा ई आहे। मुंहिंजी मिशन इहा कोन्हे त मां इक़्तिदार में अचां। हाणे मां इक़्तिदार घणो ॾिठो आहे। छह सत दफ़ा मां इक़्तिदार में आयो आहियां। मुंहिंजो वालिद रहियो आहे। असां घणो इक़्तिदार ॾिठो आहे। हाणे मुंहिंजी मिशन इहा आहे त अलाह करे त सिंध जो माण्हू सुजाग थिए। अलाह करे सिंध जो माण्हू सुजाग थी सही फ़ैसिला करे पंहिंजे लाइ, पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ, हिन सूबे लाइ। ऐं इक़्तिदार अगरि मूंखे मिलियो त अवाम जी बहितरीअ लाइ, सूबे जी बहितरीअ लाइ, माण्हुनि जी बहितरीअ लाइ, त पोइ ज़रूरु वठिबो। पर इक़्तिदार वठी पाण खे अरबपति ऐं खरबपतीअ लाइ इक़्तिदार न खपे। हाणे माण्हू जेके बि अचनि था, महल अलाए केतिरा पूरे सिंध में ठही विया आहिनि। मां पूरे सिंध में घुमां पियो, हर जॻह ते नवां महल तव्हांखे नज़र ईंदा। असां वटि बि नौशहरे में घणा नवां महल ठही विया आहिनि। किथां ठहिया? मुंहिंजी त परदादे जी जॻह उन खे मां रिनोवेट कोन थो करे सघां। त उहा इक़्तिदार पंहिंजे लाइ न खपे। इक़्तिदार खपे माण्हुनि जी बहितरी लाइ, सूबे जी बहितरी जे लाइ। अगरि मिलियो क़बूल कंदासीं, न त असां इन फ़क़ीरी में ख़ुशि आहियूं।